अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीकी मिट्टू अरबा बाला। और कहानी मोल किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पाठ नंबर 28। हज़रत जबरील अलैहिस्सलाम हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बाह में हथ विझी फरमायो पढ़ो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़। सिपारो टियूं आयत 1 सूरत ख़लक़। इब्न ताऊस हज़रत इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन खां रिवायत कई आहे। उस्मान बिन मज़ून बयान कयो त हिकु ॾींहुं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दरवाज़े मके में गुज़री रहियो हुयो मके में गुज़री रहियो हो, मूं हज़रत सल्लम जिन खे दरवाज़े ते वेठल ॾिठो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते वेही हुज़ूर करीम जिन सां ॻाल्हियूं करणु लॻो। एतिरे में मूं ॾिठो त हज़रत सल्लम जिन जूं अखियूं आसमान तरफ़ उठी वियूं ऐं कुझु देरि ताईं संदन अखियूं साए पासे कयूं। सर उगट सघे सर उकत दस खे हरकत कंदा रहिया जीअं केरु कंहिंसां बयान गुफ़्तगू कंदो आहे, कंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहे। तव्हां थोरी देरि आसमान तरफ़ रंधियूं वरी ॾाए पासे ॾिठो, पोइ मुंहिंजे तरफ़ नज़र कई ऐं चहिरो मूं उकत समां पघर टिमियो हुते। मूं अर्ज़ु कयो या रसूलल्लाह, मूं कॾहिं बि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हालत कॾहिं कोन ॾिठी हुई। फरमायो हाणे त ॾिठई। मूं अर्ज़ु कयो हा या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो हज़रत जबरील अलैहिस्सलाम सदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नाज़िल थियो ऐं हीअ आयत खणी आयो, इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल ihसान व ईताज़िल क़ुर्बा व यन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़ी यइज़ुकुम तज़क्करून। आयत नंबर 9 सूरत नहल सिपारो 14। उस्मान चए वेठो त आऊं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िदमत उकत समां उठी हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन वटि आयुसि ऐं आयत उनखे ॿुधाई। उन फरमायो ऐं ग़ालिब हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो अलम जी अताअत करियो, तव्हांखे हिदायत हासिलु करियो, ॿियो तव्हांखे मकान में अख़लाक़ जी दावत ॾिए थो। रिवायत मनक़ूल आहे त जनाब ख़तीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा वर्का बिन नौफल खे चयो जेको संदसि सौटु हुयो ऐं दीन हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन ते क़ाइमु हुयो। कुतुबे आसमानी पढ़ंदो रहंदो हुयो, पोढ़ो ऐं अंधो हुयो। उनखे चयो त जिब्राईल अलैहिस्सलाम केरु आहे? वर्का चयो कुदूस कुदूस। कहिड़ी तरह तोखे मालूम थियो अहिड़े शहर में जिते ख़ुदा जी इबादत कोन था कनि? हज़रत ख़तीजा रज़ी अल्लाह ताला फरमायो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन अब्दुल्लाह चए वेठो त जबरील उन वटि अचे थो। उन चयो त सच थो चवे, मूं उन जा उसाब किताबनि में पढ़िया आहिनि। जिब्राईल नामूस जिब्राईल आहे जनाब मूसा अलैहिस्सलाम जनाब ईसा अलैहिस्सलाम जिन ते नाज़िल थियो हुयो। मूं तौरेत इंजील में पढ़ियो ख़ुदा वॾे आलम पैगंबर मबूस कंदो जेको यतीम हूंदो, ख़ुदा उनखे पनाह ॾींदो, इहो फ़क़ीर हूंदो, ख़ुदा उनखे दुनिया वारनि खां बेनियाज़ कंदो। वर्का बिन नौफल चयो इहो पाणीअ ते हलंदो, इहो मुर्दनि सां गुफ़्तगू कंदो, संगे पथर वण उनखे सलाम कंदा ऐं उनजी पैगंबरीअ जी गवाही ॾींदा। वरी वर्का चयो त रातियूं मुसलसल ख़्वाब ॾिठो, 3 रातियूं मुसलसल ख़्वाब ॾिठो त ख़ुदा हिकु पैगंबर मके तरफ़ मोकिलियो आहे। आऊं माण्हुनि में उनखां वधीक नबूअत कंहिं ॿिए में कोन थो ॾिसां। हज़रत ख़तीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा आसराब वटि वई जेको उलमाए नसरान मां हुयो। इहो उन वक़्तु पुढ़ो थी वियो हुयो, उन जा भिरूं अखियुनि ते लटकी रहिया हुआ। हज़रत ख़तीजा जिन चयो मूंखे जबरील जे बारे में ख़बर ॾिनो। अदास राय वियो ॿुधंदे ई सजदे में किरी पियो ऐं चयो कुदूस कुदूस। जिब्राईल जो नालो अहिड़े शहर में ॿुधो माण्हू ख़ुदा जी इबादत कोन था कनि। हज़रत ख़तीजा जिन उन कसम ॾिनी त कंहिंसां बि उनजो ज़िक्र न करे। चयो मोहम्मद बिन अब्दुल्लाह चवंदो आहे त जबरील अलैहिस्सलाम उन वटि ईंदो आहे
अदास राय बचयो खुदा जो नामूस बुज़ुर्ग आहे जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन ते नाज़िल थींदो हुयो।